अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे एहसास, ॿारहंटियूं कहाणियूं, कहाणीकार अली हसन अब्बासी, छपाईंदड़ आर्ट पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 1994। कहाणी आहे एहसास। वसाई, हूअं त सॼो नालो अथसि अल वसाई, पर जीअं त ॿ में अधु नाले सां सड़ी न, तंहिं करे हिन खे वसाई चवंदा आहिनि। वसाई चुल्हि ते वेठी मांझांदो तयारु करे रही आहे ऐं संदसि 10-12 सालनि जो पुटु बदरदीन, जंहिंखे वरी बदर चवंदा आहिनि, हथ में गुलेल खयो भरिसां बीठल निम जे वण में वेठल झिरकियुनि, कबिरियुनि ऐं गेरनि खे गुलेल आणी रहियो हो। वसाई चुल्हि ते वेठे ई सॾु थी करेसि, अड़ियो छोरा हेॾे अची वे, ॾींहं तते में छो थो पियो सासिन खे तंग करी। ॾींहुं ततो पियो आहे, तूं बि हेॾे अची वेह, किथे ॾींहुं न लॻी पवई। बदर पंहिंजे धुन में मगन आहे, माउ जो सॾु ॿुधो अणॿुधो करे थो छॾे ऐं चमोटीअ में गुलेलो फासाए रबड़ खे छिके वण में थो हणे। गुलेलो वण जे टारियुनि में लॻण शर्त कुझु झिरकियूं, गेरा ऐं कबिरियूं भड़को ॾेई वण तां उॾरी कंहिं ॿिए वण ते वञी थियूं विहनि, त वरी कुझु झिरकियूं मोटी वरी साॻिए वण ते अची थियूं विहनि। वसाई वरी रड़ थी करे, अड़े छोरा ॿुधी कोन थो, चङू अचे पिणे त उनखे चई तुंहिंजी खल थी लराए। बदर पिणस खे दाह ॾियण वारी माउ जी धमकी ॿुधी मन में रखियल खट ते अची थो वेहे। अबा ॾींहुं ततो पियो आहे, सुम्ही पव, ॼाण पिणे ॿनीअ तां आयो, मां कुनू चाढ़े वठां, ॿनीअ तां बुखायल ईंदो, जे मानी तयारु न हूंदी त अची ॿाएताल मचाईंदो। बदर मथे हेठां विहाणू ॾेई अञा लेटियो ई मस त हिन जी नज़र मन में ठहियल झिरकियुनि जे आखेरे ते पई, जंहिंमें उन्हनि जा बचा वात पटियो चूं चूं जो शोर मचाए रहिया हुआ। ऐं कॾहिं झिरकी को जीत या को दाणू खयो पे आई ऐं हिननि जे वात में पंहिंजी चोंब थे विधाई त घड़ी पल लाइ चुप थी पे विया। त कॾहिं वरी झिरक ते आयो, उहो सभु कुझु बदर खे ॼण को मन मोहींदड़ तमाशो लॻो। काफ़ी देरि ताईं हू उन मां मज़ो माणींदो रहियो। ओचितो हिनखे अलाए जे कहिड़ो ख़्यालु आयो जो गुलेल खणी चमोटीअ में गुलेलो रखी रबड़ खे छिके उन आखेरे खां थोरो पर भरो वेठल उन झिरक खे हयाईं, जेको थोरी देरि अॻु उन्हनि बचनि जे वात में अची पंहिंजी चुंब विझी रहियो हो। गुलेलो झिरक जे पर खे लॻो ऐं झिरक पर फड़काए फत कंदे अची पट ते किरियो। बदर उथी डुक पाती ऐं वञी झिरक खे हथनि में खयाईं। झिरक जे हिकिड़े पर मां थोरो रत वेही रहियो ऐं वात पटियो सहकी रहियो हो। बदर नलके ते वियो ऐं नलको गेड़े हथ जे लप में पाणी खणी उन झिरक खे पाणी पियारण जी कोशिशि करणु लॻो। झिरक जी चोंब हिकु ॿ दफ़ो पाणीअ में ॿोड़ियाई, पर हुन पाणी न पीतो। बदर अंदरि कोठीअ में वियो ऐं धाॻो खणी झिरक जे टंग में ॿधाई ऐं पोइ उन झिरक खे खट जे पाए सां ॿधी ज़हन में सिटूं सिटणु लॻो। शाम, शाहू, मुश्ताक, जानू ऐं सूमर जन खे ही झिरक ॾेखारींदुसि ऐं पोइ हिन सां खेॾंदासीं। वसाई जे चुल्हि ते वेठे इहो सभु कुझु ॾिठो पए, रड़ करे चयईंसि, अड़े अबा छो थो हिननि बेज़ुबाननि जीतामड़नि जी पिट खणी, अड़े उन झिरक खे छॾे ॾे, पटींदई। न अमा न, असां शाम हिन सां खेॾंदासीं, बदर वराणियो। धूड़ पई थी मुंहं में, ॿी रांदि कान्हे, पर बदर ॼण माउ जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी। हाणे बदर वरी उन आखेरे ॾांहुं ॾिसणु लॻो। आखेरे में बचा वात फाड़ियो चूं चूं करे रहिया हुआ ऐं झिरकी बि थोरो पर भरो कॾहिं बचनि खे त कॾहिं उन खट जे पाए सां ॿधल झिरक ॾांहुं निहारे ऐं वरी बदर ॾांहुं निहारे चूं चूं करे रही हुई। कुझु देरि ताईं त बदर उहो सभु कुझु ॾिसंदो रहियो, पर पोइ उथियो ऐं खट खे रेड़े आखेरे जे हेठां रखियाईं ऐं पोइ ॿचा लाहिण लॻो। वसाई हिन खे ॾिसी वरितो ऐं रड़ कयईंसि, अड़े छोरा छॾ इन्हनि बचनि खे, इन्हनि खे तां न खण, अबा उहे वीचारा मरी वेंदा। पर बदर ते ॼण को बि असरु न थियो। बचनि खे आखेरे मां लाहे झोलीअ में विझी खट ते वेही उन्हनि सां खेॾणु लॻो। वसाई उथी हिन वटि आई, भर करे हिकिड़ो चंपो हिन खे पुठीअ वारो हणी कढियईं ऐं पोइ उहे बचा हिन खां खसे वरी उन आखेरे में रखियाईं ऐं खट खे रेड़े परे करे छॾियईं। बदर रोअणु लॻो। खट जे हिकु पासे बदर पासीरो सुम्हियो रोई रहियो हो ऐं ॿिए पासे ज़ख़्मी झिरक वात पटियो बदर ॾांहुं ॾिसी रहियो हो, ॼण हिनखे
चई रहियो हुजे त अड़े ओ ज़ालिम छोकिरा, तोखे को बि अहसासु कोन आहे। हू ॾिस मुंहिंजा ॿचा बि रोई रहिया आहिनि ऐं हूअ ॾिस उन्हनि जी माउ बि दाहूं करे रही आहे ऐं तोखे इल्तिजा बि करे रही आहे त बददुआ बि ॾेई रही आहे। मां तोखे कहिड़ी तकलीफ़ पहुचाई आहे जो तो मूंखे हीअं ज़ख़्मी करे ऐं कैदी बणाए ॿधी छॾियो आहे। पर बदर खे उन झिरक तोड़े झिरकीअ जे अखियुनि में समायल सवाल ऐं उन झिरकीअ जूं दाहूं ऐं ॿचनि जूं आऊं हिन जे सम्झ में कोन अची रहियूं हुयूं। उते रोंदे रोंदे बदर खे निंड अची वई। निंड में बदर छा थो ॾिसे त सिजु लही चुको आहे ऐं हर तरफ़ हल्की हल्की ऊंद छांइजी वई आहे। 4 माण्हू जंहिं जे हथनि में राइफलूं आहिनि हिननि जे घर में घिड़ी था अचनि। उन्हनि मां हिकिड़ो हिन जे ॿांह खे सट थो ॾिए ऐं हिन खे पाण सां गॾु हलण लाइ थो चवे। हिन जो पीउ उन माण्हूअ ॾांहुं डुक थो भरे त ॿियो खेसि राइफल जो फायर थो करे। गोली हिन जे ॿांह में थी लॻे ऐं हिकु पासे ते वञी किरे थो। बदर जी माउ हाए घोड़ा थी करे उन्हनि माण्हुनि जे पेरें थी पवे, लीलाए थी ऐं आजू न्याजू थी करे त मुंहिंजे बचिड़े खे छॾियो, पर हू उनखे बि धिको ॾेई परे था करे छॾनि। बदर रोए थो ऐं हिननि सां वञण खां इनकार थो करे त उन्हनि मां हिकिड़ो हिन खे ॿांह खां वठी अॻियां थी हलण लाइ सट थो ॾिए। बदर छिरक भरे निंड मां उथी वेही रहियो। हिन जी दिलि तेज़ तेज़ धड़की रही हुई। वसाई मानी पचाए थांव दाले मां खणी अंदरि कोठीअ में रखी रही हुई। बदर खट जे पाए ॾांहुं ॾिठो, झिरको पासीरो लॻो वात पटियो निमाणे नज़रुनि सां हिन ॾांहुं ॾिसी रहियो हो। हिन वरी उन आखेरे ॾांहुं ॾिठो जिते ॿचा दाहूं करे रहिया हुआ। बदर उथियो ऐं झिरक खे खणी कोठीअ में वियो। उतां तेल जी शीशी खणी हिन जे ज़ख़्म खे लॻायईं ऐं पोइ उन जो धाॻो खोले उन आखेरे में वञी विहारियईंसि। थोरी देरि खां पोइ हिन ॾिठो त उन आखेरे में उहे ॿचा झिरकी ऐं झिरक गॾिजी पर फड़काए ऐं शोर मचाए रहिया हुआ। हिन महसूसु कयो त ॼणो उहे सभई उन झिरक जे आज़ादीअ जी ख़ुशी मल्हाए रहिया हुआ ऐं हिन खे दुआ ॾेई रहिया हुआ। उहो सभु कुझु ॾिसी बदर थोरो मुरकी पियो।